भोतार जे राग ॻाइण ते कराची जहिड़ा शहर जापान थी पवन हा न त दुनिया अॼु रुॻी राॻींदड़ पैदा करे हा ऐं क़ौमूं राग ॻाईंदियूं वञनि हा ऐं तरक़ी कंदियूं वञनि हा। असांजी हुकूमत में सिंध में अहिड़ियूं इस्पतालूं तयारु थियूं जो सॼी दुनिया जा मरीज़ सिंध मां इलाज कराइण ईंदा आहिनि, जॾहिं त पाण पंहिंजा इलाज वरी परदेह मां कराईंदा। सिंधुअ जे ॿिन्ही कबनि ते कब्ज़ा करे वाहन ऐं शाखुनि जी बजट खाई सिंध बोड़ाए पंहिंजा बिभ भरण लाइ ॿेला वढराए पट करे काठ खपाए ॿेला पाड़ऊं पटे छॾियव। हितां जा असली वण वढराए भींग करे उहे धारिया वण पोखरायव जंहिंखे न ॿारे सघिजे, न उनखे ढोर खाइनि, न उन ते पखी वेहनि। कोनो कार्पस सरकारी ज़मीनुनि खॾुनि ढंढनि जबलनि पहाड़नि पटनि ते कब्ज़ा पछाड़ी कब्रिस्तान बि न छॾियो जिते लाश पूरियूं। हाणे असां वटि न खाइण लाइ रोटी आहे, न पाइण लाइ कपिड़ा आहिनि, न रहण लाइ मकान आहे, न ॿारनि लाइ स्कूल आहे, न इलाज लाइ का अस्पताल आहे। इहा रही आहे तव्हांजी कारकर्दगी। अड़े 5 सालनि में हिकिड़ो टके जो वोट था ॾियो, कहिड़ो एहसान कयो अथव असां ते जो एतिरो था ॻाल्हायो। भोतार जे असांजो टके जो वोट आहे त टके जे वोट लाइ छो था दर दर जा धिका ऐं खाॿा खाईंदा वठो। वॾेरा तो पोएं भेरे बि सरकारी नौकरी अहलियत ते ॾियण जो वाइदो कयो हो। अहलियत ते कंहिंखे नौकरी त न मिली, पर पंहिंजे तक जे नौजवाननि लाइ हुनर जी सिख्या या रोज़गार लाइ के फैक्ट्रियूं जोड़ाइण बदिरां ॿाहिरियनि मुल्कनि में पंहिंजा ज़ाती कारोबार सेट कई, उहे बि असांजे पैसनि मां। नौकरियूं आहिनि ई कोन, सिंध जा नौजवान वञी छोला खपाइनि। अड़े मां मुटंदो बि न आहियां तव्हांजे वोट ते। तव्हां आहियो जो जमहूरियत खे कारोबार बणाए वेठा आहियो ऐं असांजे जंहिं वोट ते वज़ीर बणिजी अयाशियूं कंदा रहिया आहियो तंहिं वोट ते तव्हां मुटंदा बि आहियो। वाह भोतार वाह तुंहिंजो इंसाफ़। वाह।